शऊर हस्ती जिते किथे आ, शार हस्ती किथे किथे आ, पियो प्यारियो जियो जियारियो मगर बंदाज़े आरफाना। इल्म जे टुकरनि खे सिबे रली ठाहिण वारो अहमद शाह लकियारी हो। हू लतीफ़ सरकार जो मंज़ूम शाइर हो। शाह भिटाई जे आम फ़हम खे सम्झण लाइ पहिरीं अहमद शाह खे पढ़णो पवंदो। सूफ़ियुनि जे तख़्यल में मोहबतुनि जे मांडाण मचियलु आहे। अहिड़ो इज़हार सैयद अहमद शाह लकियारी उर्स जे आख़िरी राति अदबी कॉन्फ्रेंस में गादी नशीन सैयद महबूब अली शाह लकियारी, प्रोफेसर कलंदर बख्श शाह, सैयद गुलाम रसूल शाह गुमनाक, सैयद इमदाद शाह जाफ़री, डॉक्टर नवाब काका, शौकत उजण, डॉक्टर शेर मेहराणी, माशूक धारेजो, अली नवाज़ डायरी, प्रोफेसर जूलियल सांगी ऐं रहमत पीरज़ादो ऐं ॿियनि अदीबनि भेटा पेश कंदे कयो। हिननि चयो त सिंध जे वसीलनि ते थींदड़ हुरलिट माण्हुनि खे मज़हबनि में विराए डोड़ियो पियो वञे। अहिड़ी माहौल में भेटाई सचल तोड़े अहमद शाह क्लासिकल शाइरीअ ज़रिए टुटल दिलनि खे जोड़ण जो कमु कयो आहे। कौंसिल जे प्रेसिडेंट जी हैसियत सां जेकी हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंमें तक़रीबन 200 दरगाहूं गॾिजी दरगाहुनि जे फ़लसफ़े खे आम करण जे लाइ ऐं उन्हनि जे मसइलनि खे आवाम ताईं पहुचाइण जे लाइ, उन्हनि जे हल जे लाइ पंहिंजी कोशिश ऐं जहाद करे पई। हिते अची निहायत ख़ुशी थी आहे ऐं साईं जी दरगाह ते भिटाई साईं जी दरगाह तां दुआऊं खणी आया आहियूं ऐं यकीनन हिन दरगाह ते बि जेको उर्स आहे त अॼु दुआउनि जो ॾींहुं आहे, हितां सभु दुआऊं खणी वेंदा। ही ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध धरती में या पाकिस्तान में औलिया कराम जी धरती आहे त हिते दुआउनि सां वलियुनि जे मोहब्बत अमन ऐं प्यार जो पैगाम प्रचार हले पई। दहशतगर्दी जो जेको अॼु माहौल आहे, जेको सॼी दुनिया में तासुब ऐं नफ़रत फैलियल आहे, उन जो हल बि इन्हनि दरगाहुनि वटि आहे। त भिटाई साईं जो पैगाम जेको आलमी पैगाम आहे, उन खे जॾहिं सभु दरगाहुनि सां ॻंढींदासूं त ॻाल्हि साॻी आहे, हर दरगाह जो मैसेज साॻियो आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजी हुकूमत खे बि पाबंद कयूं ऐं उन खे इन शइ जो अहसासु ॾियारियूं त अॼु जे उहा हुकूमत परेशान आहे, इकनॉमिक फेलियर पियो थिए, कोलैप्स पई थिए इकॉनमी, रस्तो नज़र न पियो अचे हुकूमतनि खे, दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहिनि, बेरोज़गारी वधी वई आहे। तव्हांजी सिंध में बि ख़ुदकुश हमला दरगाहुनि ते शुरू थी विया आहिनि। इन्हनि जो हल छा आहे? इन्हनि जो हल भिटाई जो ऐं कलंदर जो उहो फ़लसफ़ो आहे जेको सिंध जे हर माण्हू जे दिलि में मौजूदु आहे। पर उन फ़लसफ़े खे जॾहिं एकेडमिकली यूनिवर्सिटीज़ लेवल ते, स्कूल्स लेवल ते जेसिताईं न उजागर कंदासूं, जेसिताईं न इम्प्लीमेंट कंदासूं, तेसिताईं असांजा माण्हू कंफ्यूज़ ऐं परेशान रहंदा। त इमरान ख़ान साहब खे, प्राइम मिनिस्टर साहब खे ऐं आर्मी चीफ साहब खे बि इहा अपील आहे त ख़ुदा जे वास्ते जेको तव्हां रद्दुल फ़साद ऑपरेशन लॉन्च त कयो था सेवण धमाके खां पोइ, उन ऑपरेशन में जेसिताईं सेवण जो फ़लसफ़ो शामिलु न कंदव तेसिताईं उहो ऑपरेशन कीअं कामयाबु थींदो? त अॼु जे माण्हुनि जो जेको हल आहे, चाहे इंटरनेशनल लेवल ते 9/11 खां पोइ ट्विन टावर ते जेको जहाज़ किरिया, उन खां पोइ हालात थिया ऐं उन खां पोइ अफ़गानिस्तान जी जंग थी, जंहिंखां पोइ अॼु वरी मुज़ाकरात ते अची पहुता आहिनि त जंग हल न आहे। त भिटाई त इहो पैगाम 350 साल पहिरीं ॾेई चुको आहे त हल हमेशह अमन आहे, हल हमेशह मुज़ाकरात आहिनि। हल कॾहिं बि कंहिंखे मारण में कंहिं शइ जो हल न निकिरंदो आहे। दिलनि खे ॻंढण में, दिलनि खे आबाद करण में, मोहबतनि जी ॻाल्हि करण में, अमन जी ॻाल्हि करण में ई असांजी बका आहे, इंसानियत जी बका आहे। हुसैनियत जो बि इहो ई प्रचार आहे। हर मज़हब जो, क्रिश्चियनिटी हुजे, हिंदुइज़म हुजे, सिखिज़म हुजे, हर मज़हब जो मक़सदु मोहबत, अमन, माण्हुनि जी इस्लाह, माण्हुनि जी ख़्यालु करणु, उन्हनि जो केयर करणु, इहो ई मक़सदु आहे। उन में असां दरगाहुनि जे कम खे खणी अॻिते निकिता आहियूं। तव्हांजे तवसुत सां मीडिया खे इहा तवक़ो बि रखूं था ऐं अपील बि कयूं था त तव्हां जेकी इक़्तिदार में जेकी सिंध हुकूमत आहे, सिंध गवर्नमेंट में, ऐं जेको मरकज़ी लेवल ते जेको PTI जी हुकूमत आहे ऐं असांजी आर्मी आहे ऐं जुडिशरी आहे, उन्हनि खे इहो अहसासु ॾियारियो त भिटशा में सूफ़ी यूनिवर्सिटी जो नालो रखण सां मसइलो हल न थींदो। सूफ़ी यूनिवर्सिटी खे बाक़ाइदा तसवुफ़ जे तौर ते अहमियत ॾियण सां मसइलो हल थींदो। अहिड़ी यूनिवर्सिटियूं सॼे पाकिस्तान में खोलणियूं पवंदियूं ऐं भिटाई जी दरगाह ऐं जेकी दरगाहूं आहिनि सिंध जूं, जिन में उहो मक़सदु, उहो फ़लसफ़ो, उहो कोर्स बुक्स मौजूदु आहिनि, उन कोर्स खे जॾहिं जेसिताईं माण्हुनि खे पढ़ाईंदासूं न त पोइ उन ते कीअं असांजो फ़ाइदो थिए? तसवुफ़ जो कोर्स, इंसानियत जो कोर्स, अमन जो कोर्स, मोहब्बत जो कोर्स, हुसैनियत जो कोर्स,
उनखे नालो तव्हां कहिड़ो बि ॾियो। हज़रत ईसा जो बि साॻियो मैसेज हो, हज़रत मूसा जो बि साॻियो मैसेज हो, मतिलबु त यहूदियुनि वटि बि साॻियो मैसेज आहे, ईसाइनि वटि बि साॻियो मैसेज आहे, गुरु नानक जो बि साॻियो मैसेज हो, मतिलबु सिखनि वटि बि साॻियो मैसेज आहे, राम जो बि साॻियो मैसेज हो, मतिलबु हिंदुनि वटि बि साॻियो मैसेज आहे। त गीता हुजे, क़ुरान हुजे, बाइबल हुजे, तौरात, इंजील, ज़बूर, आसमानी किताबूं हुजनि, मक़सदु उन्हनि जो इंसानियत जी इस्लाह आहे ऐं इंसानियत सां मोहबत ऐं प्यारु करणु आहे, जेको दरगाहुनि जे कोर्स में मौजूदु आहे पर असांजी यूनिवर्सिटीज़ जे कोर्स मां निकिरी चुको आहे इहो मैसेज। त हाणे ज़रूरत आहे त वरी उन जे रिवाइवल जे लाइ सिंध जो असुलु जेको ख़ुशबू ऐं पैगाम आहे, वलियुनि जो मैसेज, उन खे वरी अहमियत ॾिनी वञे ऐं उन खे हर लेवल ते इंडोर्स कयो वञे, इम्प्लीमेंट कयो वञे। सिंध हुकूमत में का बि तब्दीली न पई अचे। मरादली शाही सिंध जो वॾो वज़ीर आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह न्यू सईदाबाद भरिसां सैयद अहमद शाह लखयारी जे 21 सालियाने उर्स जे मौक़े ते मज़ार ते हाज़िरीअ बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हिन महफ़िल मौसीक़ी में दीबा सहर, ग़ुलाम जाफ़र ज़रदारी, सांवल ग्रुप, ग़ुलाम अब्बास बब्र, मशकूर हैदर राहू ऐं ॿियनि फ़नकारनि सैयद अहमद शाह जी शाइरी पेश करे सामीन खे झूमाए छॾियो। खुदा जो वाह वाह असांजो माण्हू समाजी तौर ते, मज़हबी तौर ते, फ़िक्री तौर ते सुजाॻ थिए, पंहिंजे अमली ज़िंदगीअ खे बहितर खां बहितर बणाए सघे ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ी अहिड़ी वाट जो तइयन करे जेका अमुन ऐं मुहबत वारी आहे, भाईचारे वारी आहे, जेका हक़ ऐं सच वारी आहे। सैयद अहमद शाह लखयारी ते आयासीं ऐं उते मेले जे उर्स मुबारक मेले जे 20 तारीख़ इंतिज़ाम जो जे सिलसिले में असां मेले जे दरगाह जे गादी नशीन सैयद महबूब शाह लखयारी ऐं उते मौजूदु दरगाह ते हाज़रीन खां अहवाल वरिता ऐं उन्हनि खां दरगाह जे सिलसिले में ऐं सैयद अहमद शाह लखयारी सिलसिले में व्यूज़ वरिता। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।